खाधो पीतो खोड़वा कहीं मदीने जे साईं जे दर जो खाधो हथ मथे खड़ी मूंखे जवाब ॾियो हाँ अल्लाह यरज़ुक़ु व अना उक़सम मुस्तफा तो जद रिज़्क़ अल्लाह जो विरहाई तो मोहम्मद आया पर आताकुमुर रसूल फखुज़ू मुस्तफा दींदो आशिक वठो आताकुमुर रसूल फखुज़ू आशिक वठो बेअदब पिनो गला छोड़ो केजे फर्क है हमलो कोने जको बेअदबा भली समझे आशिकन के मुस्तफा जे दर तो मिलंदो तो जे सदके में दुनिया में खाधो पीतो खोड़ा सिर्फ एक मौलूद तुझो मुझे लाए किरोड़ा गंज ब्या का देख बा 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 तू जेड़ो गोहर हुजे तो घुरा तो खात तुझे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे सब जो मान थो चाहिया त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे तो घुरा तो खात तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे सलमान जी आका वञ मदीने जी मिट्टी खणी आ ॻाल्हि यादि अथव ॻाल्हि यादि आहे सलमान वयो मदीने पाक जी मिट्टी खणी आयो रुमाल में मिट्टी आ नहीं मुझे महबूब ने हथ रखियो इना दा हथ रसूलुल्लाह दा हथ है अरे रसूलुल्लाह दा हथ अल्लाह दा हथ है हुजूर हथ रखियो सलमान मालिक के दैया वयो जो मालिक के जो नहीं तहिया जो खोले त मिट्टी ना है चांदी लगी पई है आने सलमान साईं मोटी आयो वो जी मोटी धोचे पे नबी जा आशिको मोटी जो आयो सलमान सोन मिली जी किबला चांदी मिली जी किबला मुझे सोने नबी सल्लल्लाहु ताला सल्लम फरमायो सलमान जी महबूब बाकी छा बचो जैसे खजी मुझे मुस्तफा फरमायो एन अली अली किथे आ अली डाढा या अली जो आवाज अचण खपे हे हे नबी जे प्यार करण वारो अली साईं आयो फरमाली जी आका फरमायो सलमान सागर जीवन मदीने जे बागन मां सुकल बिजू सड़ियल बिजू खराब बिजू सब खणिया जी खणी आयो अली साईं फरमाया सलमान हल जमीन ॾेखार जॾहिं ज़मीन ते महबूब आयो मुंहिंजो मौला अली लबो थाणन मुस्तफा बिजू थो विझे सलमान लटींदो वेंदो आहे हो जेॾीमहिल खजियूं पूरियूं थियूं मुस्तफा हीअं ज़मीन तां ॿाहिरि निकिरंदो वियो खजियूं तयारु थींदी वियूं कतल छाइण शुरू करे नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक हलो नारे हैदरी नारे पीर मुर्शिद हुसैन हेॾे तवजो फरमा जॾहिं खजियूं तयारु थियूं वाह वाह जी जी हिकिड़ी ॻाल्हि चवां जे मोकल ॾींद मुंहिंजे सुणे नबी हीअ खजनि जे चौधारो फिरिया किन तफ़सीरनि लिखियो आहे 300 खजी किन लिखियो आहे 100 खजी मुख़्तलिफ़ किताबनि जा राया आहिनि उन सभिनी खजनि मां हिकिड़ी खजी तयारु न थी सुभान अल्लाह छा मुंहिंजे साईं फरमायो ये खजी कंहिं हज़रत उमर फरमायो सुना मां हई साईं पाण पटे वरी लगाई त तयारु थी वई त पाण फरमायो तो उमर तो जे हथ मां मोहम्मद जे हथ में फर्क आहे अच्छा सदको तू के दो दे न मुजड़ो हेॾे त जो फरमा अली जी आका वनी मालिक के वनी चो त सोन मिली चांदी जे बाग संभाल अली साईं सलमान सागर जी वा सोन मिली जी किबला चांदी मिली जी किबला हल बाग संभाल ओ बाग जे मथा जरी मल आयो आ त छा तो चवे त सोना अली सोन भी तव्हां के तव्हां जे मिले चांदी भी तव्हां जे मिले बाग भी तव्हां जे मिले सलमान भी तव्हां जे मिले पर मां भी मोहम्मद जे मिले ला
सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अर्ज पे क्या अली अहल बैत अली आवाज ना अली हसन हुसैन सईदा तैयबा अहल बैत एने तजब फरमा मुझे प्यारे नबी जो सहाबी हजरत अबी ज़र गफारी साहिब फरमाए काल वह आखिज़ुम बाब बाबल काबा हजरत अबी ज़र गफारी साईं काबतुल्लाह में आयो आ काबे जे दरवाजे में हथ तो विजे एने ख्याल कर काबे जे दरवाजे में हथ तो विजे ते तो तवाफ करण वारो काबे जी ज़ियारत करण वारो एने तवज्जो कयो सभनी माण्हुनि तवज्जो फरमायो साईं छा तो फरमाए त समाए तो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुस्तफा करीम का बुतो हो यकूलो अल्लाह इन्ना मसल अहल बैती फीकुम मसल सफीनतुन नूह मां बुतो हो मुस्तफा करीम थो त मुझे मोहम्मद फरमायो त मुजा अहल बैत नूह अलैहिस्सलाम जे बेड़ीअ जे मिसाल आहिनि सुभान अल्लाह मन रकबहा नजा जेको अहल बैत जे बेड़ी ते चढ़ियो छोटकारे वारो थियो वमन तखल्लफ अनहा हलक साईं फरमायो जो को बेड़ी ते न चढ़ियो हलाक थियो अबा नूह अलैहिस्सलाम बेड़ी टाई 80 जना चढ़िया बाकी बुढ़ी मुआ नगर है नूह अलैहिस्सलाम जो पुट भी मो चवंदा आहिनि साईं नूह पंहिंजे पुट खे न बचायो अरे इए कोने अल्लाह मां कुरान में छा चयो त नूह तुझी अल मनाए छो जो तुझो अदब न थो करे तुझो भली पुट जे अदब न थस गलाए छो था हेडे तवज्जो फरमा नूह अलैहिस्सलाम जने बेड़ी तैयार कई बेड़ी अरे नूरुल अबसार वाले किताब लिखियो तुमने बेड़ी जे काठन के उडे ही लगी क्या लगी उडे ही छा कर दिया काठ के खाई दिया अर्ज क्यों नूह अलैहिस्सलाम तो मुझे अल्लाह हाने हिन के तो उडे ही लगी भैया तो मुझे रब फरमायो अबू बकर युवा उमरिन व उस्मान व अली ओ नूह इन बेड़े ते महबूब जे चैन यारन जा नाला लिख ओ जी चैन यारन जा नाला लिख दो वियो उडे ही भजती वई वो जेकी हाणे भी इंसानन के उडे ही लगी आ चुप थी जाओ हाणे भी उडे ही लगी आ पो तू अबू बकर उमर उस्मान जो अली जो नालो हणदे उडे ही भजी वेंदी महबूब मिठे जे प्यारन जी असा गोल लठिया पाक गली महबूब मिठे जे प्यारन जी असा गोल लठिया पाक गली दुश्मन ते रखी असा चुमदा दुश्मन ते रखी असा चुमदा अबू बकर उमर उस्मान अली दुश्मन ते रखी असा चुमदा दुश्मन ते रखी असा चुमदा अबू बकर उमर उस्मान भिटाई सातो ते भिटाई जे तो जोड़े जोड़ जहान जी पाण कई परवार हादी हामी हाशमी सरदार सरदार सुहे साहबन सथ में मजी मस्जिद मणियादार चारई चंगा चौधार हुया है कहंदा हबीब सी सदको है ना गला 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 फरमायो त अल्लाह इन मसल अहल बैती फीकुम मसल सफीनतुन नूह अहल बैत जे बेड़ी ते जेको चढ़ियो मन रख बहा नजा वो जी बेड़ी अहल बैत जी तैयार थी त सुन्नी भी चढ़ियो हां सुन्नी भी चढ़ियो तवा न चढ़दो बेड़ी अहल बैत जी के ॾाढा गला चढ़ियो सुन्नी भी बेड़ी ते चढ़ियो जो अहल बैत के मने थो वहां भी चढ़ियो हा 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 छो वो भी ज़ाहिरी मनी दुआ ठीक है वहां भी बेड़ी ते चढ़ियो मवाली भी चढ़ियो तो मां भी अहल बैत जी बेड़ी के तो बनिया हाने जरे वहां भी उन बेड़ी में सुन्नी भी उन बेड़ी में छो तो सब चवन था अहल बैत के मनी दाऊ सुन्नी भी बेड़ी में वहां भी बेड़ी में मवाली भी बेड़ी में ओ जने उन शिए जी नजर मवाली सगो री दाढ़ी वाले ते पई त डाडा चवन लगो तो यो छा चई तवा के चवण न थो जे छा आवाज न आयो हथ मथे खणी चओ है ना
जॾहिं मवाली याली चयो त वहां फिर जो त असां हलूं था न ॻाल्हायई मवाली टिकी ॾाढी खे ॾिसी चवंदा याली चयो त मां हिन ॿेड़ी में न वेहंदुसि शिरका मां न वेहंदुसि नई दरिया में टपो चई मां न वेहंदुसि त वरी सुनी जो ॾिठो त वहां बि लही आहे हाणे हिननि मवालनि को फाथाऊं थप करे छॾी अथनि त सुननि वरी चयो त नारे तहक़ीक़ सभु चओ हक़ चार यार सुनी जो नारो आयो त मवाली जो मां बि वञा बाक़ी केर बता सुन्नी बता छो त उहे चैन यारनि खे बि मञींदा आहिनि मुर्शिद अली खे बि मञींदा आहिनि आवाज़ नथो अचे पोइ माना इन ॿेड़ीअ जे चइण वारा आहे सुन्नी खुली न ॻाल्हायई सुन्नी हिन सुन्नी मुंहिंजे प्यारे महबूब जे मोहबत करण वारो तॾहिं त हदीस में ईंदो आहे त मम्माता हुब्बे आले मोहम्मद ॿ हदीसूं पढ़ंदो छो त पर साल मां पढ़ी हुउसि मम्माता हुब्बे आले मोहम्मद मात शहीदा जेको आले पे सां मोहबत रखे उहो क़यामत ॾियारे शहीदनि जे कतार में उथंदो ऐं मम्मा त बुग़्द आलिम मां त काफ़िर घणी हदीस न पढ़ंदुमि 11 हदीसूं नथो पढ़ा ये पर साल पढ़ी होसि ते ॿुध आख़िरी लफ़्ज़ हदीस आहे त मम्मा त हुब्बे आले मोहम्मद मां त सुन्नत वल जमात सदको चवे तो त आले बेत जो सच्चो आशिक हूंदो ई सुन्नी आहे हथ मथे करे सुन्नी सुभान अल्लाह नबी जे प्यार करण वारो खुली सुभान अल्लाह चओ असामत बिन ज़ैद साईं नबी जो गुलाम तो फरमाए वाह 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 नबी जो गुलाम तो फरमाए त रात जो टेम आ मूंखे मुस्तफा करीम जे ख्याल थियो आ त महबूबन सां कचहरी कयां केड़े टेम रात जो केड़े टेम हदीस लफ्ज़ दो काल तरक्तो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ात लैलतिन फी बाद हाजत जे तो रात जे टेम में मूंखे ख्याल थियो त मां महबूबन ने वञा वो दरवाजे ते आयो अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलाम अलैका या हबीब अल्लाह फिट वारो जवान शादो जे त मदीने जा घोट ये बेटाई जी मुझे गोठा जा बिटाई ये शेरन जा घड़ा शौकीन है पढ़ा बिटाई दो ते मदीने जा घोट सुन मुझा सदना कज मोहम्मद मोट या उम्मत तुझे आसरे मदीने जा शाह सुन मुझा सदना कान लगे अल्लाह से गोरस जसीर में साईं तो जद माजर सल्ला कया फखरज नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वह मुश्तमिल लाशीन ला अदरी मा हुआ चवे थो मां जो सदक कया त मुजो दिल पर नबी पर घर का बाहर तशरीफ वठी आया मिनट बादे तो जो फरमा मुस्तफा करीम जे तशरीफ वठी आया हुजूर के चादर मुबारक वेही पया पर हथ मुबारक ही अथन साए सहाबी तो फरमाए त वह मुश्तमिल अला शयइन ला अदरी मा हुआ बाके खबर कान ही इन चादर जे अंदर चाहे अलाई केड़ी से चादर जे अंदर वेही पया सहाबी सगोरो तो फरमाए त मां महबूबन सा हाल वंडियो फलम्मा फरकत मिन हाजती मां सारो गाल नहीं अर्ज कया महबूबन के अर्ज कया पंजाया वठारिया दिलियूं ठारियूं राज मुस्तफा सा वंडम वंडण का बाद कुल तो हाज़िर अज़ी अंत मुश्तमिल ले या रसूल अल्लाह इन चादर जे विच में चाहे छा वेल अल्लाह हदीस लफ्ज़न वकशफहू सहाबी तो फरमाए हुजूर ये चादर जो हटाई चादर जो हटी वई छा चयो सहाबी तो फैसल हसन वल हुसैन वाला वर्के जे तो मां जो दिसा एकड़े पासे जो हसन वेठो आ त बे पासे दा दिल पर हुसैन वेठो आहे नारे तकबीर नारे रिसाला नारे तहकीक नारे हैदरी मुर्शिद हुसैन एकड़े पासे दा हसन वेठो आ त बे पासे दा हुसैन आवाज न थो जे एकड़े पासे हसन वेठो आ फैसल हसन वल हुसैन वाला वर्के एकड़े पासे हसन वेठो आ बे पासे हुसैन वेठो आ फकाल हाज़ान इब्न इब्नती ओ असाबत
ए महजाबी पुत्र जी नबी साईं छा फरमाए त मुंहिंजा ॻाल्हाए नथो मुंहिंजा पुत्र हालांकि मुस्तफा करीम जा ॾोहिटा हा नबी साईं तो फरमाए त मुंहिंजा पुत्र ॿी हदीस में साईं छा चयो इन अल्लाह अज़्ज़ व जल जअल ज़ुर्रियत कुल नबीन फी सुल्बिही व इन अल्लाह तआला जअल ज़ुर्रियती फी सुल्ब अली बिन अबी तालिब ओ मुंहिंजा उम्मतियो अल्लाह ताला जेके नस्ल पैदा फरमाया आहिनि जअल ज़ुर्रियत कुल नबीन फी सुल्बिही हर एक नबी जे नस्ल मां पुटो पोटो पड़पोटो सिलसिलो हलंदो आयो पर इन अल्लाह ताला जअल ज़ुर्रियती फी सुल्ब अली बिन अबी तालिब फरमायो त मुंहिंजी औलाद अल्लाह अली सुणे मां मोकिले छॾी आहे सदको सदको सुभान अञा मोकिले त हिकिड़ी हदीस ॿुधाए सदाई यादि करे छॾ मुंहिंजे नबी फरमायो त कुल्लु सबबि व नसबिन यंतकिउ यौमल क़ियामा इल्ला सबबी व नसबी साईं त फरमाइनि क़यामत जे ॾिहाड़े रिश्तेदारियूं टुटी वेंदियूं मिठी माइटी टुटी वेंदी भावा सोटा पीवा बावा क़ुरान छा थो चए यौम यफ़िरु मरउ मिन अखीहि व उम्मिहि व अबीहि व साहिबतिहि व बनीहि अल्लाह तो फरमाए रिश्तेदारियूं टुटी वेंदियूं अबो अम्मा बेज़ार थींदो भाइर बेज़ार थींदा दोस्त बेज़ार थींदा को कंहिंजो न हूंदो फरमाओ त रिश्ता टुटी वेंदा पर इल्ला सबबी व नसबी न मां मोहम्मद जो रिश्तो टुटंदो न मुंहिंजी औलाद मूंखां टुटंदी या महबूब सदको सदको महबूबता सदको महबूबता ना सब शइ सब जिंदा रिश्ता टुटंदा ॻाल्हाइ छो नथो उन टाइम इहा ज़ात वग़ैरह न हूंदी हे फिलाणो आहे फिलाणो आहे फिलाणो आहे फिलाणो आहे न सभिनी जूं ज़ातियूं ख़तमु थींदियूं हेसे पिता भी बरोचा हेसे नुंड बरोचा हेसे फिलाणो खाना हेसे मर फकीरा हिकिड़ो फिलाणो अब ज़ातियूं न पर इहो क़ुरान थो चए त लितारफू सुञाणप जे लाइ हे फिलाणी क़ौम जो उन टाइम सभु शइ ख़तमु इल्ला सबबी व नसबी नबी तो फरमाए त न मुंहिंजी रिश्तेदारी टुटंदी न मुंहिंजी औलाद मूंखां टुटंदी हीब जा महबूब सना फरमान महबूब जा सुभान अल्लाह गौर कर थोरो गौर कर जे रिश्तेदारी न टरंदी त अबू बकर सिद्दीक तो मुझे मोहम्मद जो सोरो आ आवाज न आयो उस हजरत उमर भी सोरो आ उस्मान न्याणो आ हजरत अली भी न्याणो आ माना इन्हनि सहाबन जा भी रिश्ता मोहम्मद को न टुटंदा सदको ॻाल्हाई न भला हीअं थो चवां अलीअ जो रिश्तो न टुटंदो इमाम हसन इमाम हुसैन इमाम ज़ैनुल आबिदीन इमाम बाकर इमाम जाफर इमाम तकी इमाम नकी मूसा रज़ा अली रज़ा हसन असगरी इमाम महदी जो रिश्तो न टुटंदो पर पीरनि जे पीर दिल पर दस्तगीर जो रिश्तो न टुटंदो जी दस्तगीर मनीदा दस्तगीर खे कलंदर जो रिश्तो न टुटंदो पिटाई जो रिश्तो न टुटंदो बैयत मथे खणी जो कबर वारे सैयद जो रिश्तो न टुटंदो या रसूल अल्लाह खिलाफत मुझो प्यारो ये रिश्ता नहीं टुटंदा हेरे ख्याल कर ये रिश्ता को न टुटंदा पर जे मोकल दी त एड़ी गाल बुधाया है सुभान अल्लाह जो खुदा तो जाने पन्नन ते लिखी छडींदे जे पन्ना हाथ न उदई त हुसैनी जो नालो दिल ते लिखी छडींदे कुरान छा थो चए यो मंडत कुल उनास बि इमाम हिम क़यामत जे ॾिहाड़े हर को पंहिंजे इमाम जे कॾ हूंदो पंहिंजे इमाम जे कॾ हूंदो ओ सुन्नियो सैयदन जा मुरीदो जेकॾहिं सैयद जो रिश्तो मुस्तफा सां न टुटंदो त कुरान थो चवे त मुरीदन जो रिश्तो बि मुर्शिद सां न टुटंदो सच्चा सुनो सच्चा लजपाल परतियानू तोड़ते नहीं लजपाल परतियानू तोड़ते नहीं अरे जदी बाह फिरते उन्हें छोड़ते नहीं
हेॾे तो जो फरमाना हिकड़ी हदीस ॿुधाया मन रिदाई मुहम्मदन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन ला यदखुल अहद मिन अहल बैति नार फरमायो मुझे मोहम्मद तमा मुस्तफा जे रज़ा जे करे मामा महबूब जे रज़ा जे करे क़यामत जे ॾियारे अल्लाह मुझे बच्चन के जहन्नम में न विझंदो खुली सुभान अल्लाह चओ हदीस ॿुधो फ़क़ाल हाज़ान इब्नाया व इब्ना इब्नती ओ असामा जी साईं फरमाया मुंहिंजा पुट ॻाल्हि यादि अथव हे मुंहिंजा पुट फैज़ल हसन असां सभु सईदनि जे गिर्द वेठा आहियूं इन जे नाले जो तो ज़िक्र कयूं था तुम ते कॾहिं सुभान अल्लाह चओ फ़क़ाल हाज़ान इब्नाया व इब्ना इब्नती हे मां मोहम्मद जा पुट व इब्ना इब्नती हे मुझे न्याणी फातिमत ज़हरा जा भी पुट पर अल्लाहुम्मा इन्नी युहिब्बुहुमा फ़अहिब्बुहुमा वअहिब्ब मन युहिब्बुहुमा फरमाए तो मुझो महबूब ए अल्लाह या अल्लाह अल्लाहुम्मा इन्नी युहिब्बुहुमा फ़अहिब्बुहुमा वअहिब्ब मन युहिब्बुहुमा या अल्लाह मां हसन हुसैन सां प्यार तो कया रब तू भी इन्हनि सां प्यार कर ॻाल्हि पूरी कंदुमि पाणे दिलि ठरंदई मुस्तफा छा चयो त या अल्लाह मां हसन हुसैन सां प्यार थो कयां या अल्लाह तू भी इन्हनि सां प्यार कर पर ॿुध जेको इन्हनि सां प्यार करे त रब तू भी उन्हनि सां प्यार कर तव्हांजो हसन हुसैन सां प्यार आहे पोइ पक सम्झो सा भी अल्लाह जो प्यार आहे ये दिल भी हुसैनी है भी हुसैनी है ये दिल भी हुसैनी है ये जान भी हुसैनी है ये ता परेशान थींदो त यार हे त पाण हुसैनी असां छो चऊं बाबा हे शेर आहे इमाम हुसैन करबला वारे जे शान में हर सुन्नी करबला वारे हुसैन जो मुरीद आवाज सुनो तो अचे टोला त बहिन हिकिड़ो हुसैनी ॿियो यज़ीदी करबला हुसैन जो हर सुन्नी मुरीद आहे कादरी हुजे चिश्ती हुजे सुरवर्दी हुजे नक्शबंदी हुजे शाज़ली हुजे किबरवी हुजे कलंदरी हुजे जेको भी सुन्नी आहे वो करबला वारे हुसैन जो समझो हुसैन जो मुरीद आहे परेशान तो जे सवाल कया जवाब ॾींदुसि वो करबला वारे हुसैन जो मुरीद आहे बाक़ी रहियो मसलो ही असां खणी डबल हुसैन सच्चा सुना असां डबल हुसैन इमाम हुसैन जी तरफा में हुसैनी मुर्शिद हुसैन जी तरफा में हुसैनी गदी जो ये दिल भी हुसैनी है ये जान भी हुसैनी है ये दिल भी हुसैनी है हुसैनी है ये दिल भी हुसैनी है बुधो हे विचारो अदो अब्दुल हफीज भी लगो पियो आहे हिन में अलाए छा अथसि अथम हा ओ कुराड़ो भी आयो आहे अॻे जाते काथे ॾिसंदो मां अॼु बि ॾिठो त मां कुंड में वेठो आहे इहो बि भरे वठो बीठो पर हे फिरी वञनि मुइन वारा त उते सुतो करे छॾींदा आहिनि अब्दुल रज़ाक वीचारो इहो बि भरींदो आहे सदाई हे ॿुधो बाकी जेकी बी मुई रिकॉर्ड की थे उहा हेडे न थींदी चवंदे से केड़ी ओ आया तो सुभान अल्लाह ए छा ॾिसो मलाइका सदका नबी सुने जे सना में अल्लाह जे जिक्र में आलिम सगोरा वेठा जिते जिक्र हलंदो ते अल्लाह जा मलाइका लही दा शिकाया उहे वरी मोटी भी दाने रब पुछंदो कादे आयो मौला हुक्म कयो ही त ज़मीन जो सैर कर वया से नथो कबोल में के होटल ते वेठा हा के टीवी सगोरी पे ॾिसन के पिया दुकान ते ॿार
ऐं वरी मस्जिद सुणीअ जे भरिसां हिकिड़ा मौला तुंहिंजा बंदा तुंहिंजे मुहम्मद जो ज़िक्र पिया ॿुधनि उन जे हाल जो पिया ज़िक्र ॿुधनि रब चवंदो मलाइको भला पोइ जेॾी महिल बस कयूं त छा चयूं मौला चयूं त असांखे माफ़ी ॾे मौला तो चवे त पोइ तव्हां शायद बणिजो त जेके बि अहले ज़िक्र जी महफ़िल में आहिनि मां ख़ुदा तव्हां मलाइकनि खे शायद बणाए त सभिनी खे बख़्शे थो छॾियां तंहिंजे करे हुसैनी लिखिराए त मलाइक बि लिखी वञनि ये दिल भी हुसैनी है ये दिल भी हुसैनी है अल्हम्दुलिल्लाह अपना ईमान भी हुसैनी है ये दिल भी हुसैनी है ये जान भी हुसैनी है अल्हम्दुलिल्लाह अपना ईमान भी हुसैनी है मसाजिद में हसनैन के सदके से मसाजिद में हसनैन के सदके से मसाजिद में हसनैन के सदके हुसैनी है आज़ा भी हुसैनी है ये मिंबर भी हुसैनी है आज़ा भी हुसैनी है दिल भी हुसैनी है ये जान भी हुसैनी है जाओ ये दिल भी हुसैनी है जाओ ये जान भी हुसैनी है जबरील झुलाता था हसनैन के झूले को जिब्रील झुलाता था हसनैन के झूले को सईदा झूलो जोड़ी दे वेंदी त मलाइक जे हुसैन जी ड्यूटी ॾींदा जिब्रील झुलाता था हसनैन के झूले को ख़ुद के ज़हरा का तलबा भी हुसैनी है क्या ख़ुद के ज़हरा का तलबा भी हुसैनी है ये दिल भी हुसैनी है ये जान भी हुसैनी है समझो ये दिल भी हुसैनी है ये जान भी हुसैनी है ये दिल भी हुसैनी है ये जान भी हुसैनी है कोई माने या ना माने अपना तो अकीदा है कोई माने या ना माने अपना तो अकीदा है कोई मने न मने असांखे छा चुप थियो को मने न मने असां छा वञे पाण वरी टपो थोरी त ॾे असां छा ने मनी न मनिया तुंहिंजी मर्ज़ी मनी न मनिया तुंहिंजी मर्ज़ी प्रीत परवर साण मिलियो तो न मञो त छा थी पियो कोई माने या न माने अपना तो अकीदा है कोई माने या न माने अपना तो अकीदा है घारी के ओटो पर कुरान भी हुसैनी है हर घारी के ओटो पर कुरान भी हुसैनी है दिल भी हुसैनी है ये जान भी हुसैनी है ये दिल भी हुसैनी है जान भी हुसैनी है अल्हम्दुलिल्लाह अपना ईमान भी हुसैनी है सुभान अल्लाह खुली सुभान अल्लाह जो आवाज अचण खपे हाय हाय इहो हुसैनी लफ़्ज़ मामूली कोन्हे हज़रत उमर फारूक जे खिलाफ़त जो दौर आहे टाइम भी पूरो थी वियो रात करे चलो सही रात सुभान अल्लाह
सुभान अल्लाह बाकी बकलाक फकीर से हरणो थी बकलाक प्रोग्राम सही सुभान अल्लाह टाइम घणो आहे सही घणो आहे फकीर सही बकलाक हरणो थो सुभान अल्लाह हजरत उमर फारूक जे खिलाफत जो दौर जो सुभान अल्लाह असहाब जो नुस प्यार अहल बिदत सा हजरत उमर फारूक जे खिलाफत जो दौर सुनो उमर फारूक अल्लाह ताला तख्त ते बैठो आ खिलाफत जो तख्ता अदल जो तख्ता अब्दुल्ला बिन उमर साईं मदीने पाक जी गली रे उता चल उमर जो पुत्रा इमाम हुसैन साईं बेचे तो फरमा अब्दुल्ला पोइते हल्लू मां अग में हला तो जो बाबो भी असा जे नाने जे दर जो गुलाम अब्दुल्ला साईं पोइते थियो हुसैन साईं में हलियो मौला हुसैन हलदे हलदे घर हलियो आयो अब्दुल्ला बिन उमर साईं सिधो उमर फारूक साईं जे खिदमत में आयो त बाबा हुसैन ही लफ्ज़ जा कावड़ो न नाराज न थियो जे तो जल्द करे पनो पेन खणी वञ हुसैन को लिखराया त उमर असा जे दर जो गुलाम आहे ओ जने पनो पेन खणी अब्दुल्ला बिन उमर साईं हुसैन जे दरवाजे ते आयो अस्सलाम अलैका या अहल बैत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुनो हुसैन बार तशरीफ फरमा दो सुना लिखी रे हुसैन लिखो उमर असा जे दर जो गुलाम सुभान अल्लाह साईं सही कई और को सुने उमर साईं वट खड़ी आयो जी खड़ी आयो तो उमर साईं फरमायो साहबो जदे माए जान छदे वन्या ते रुको मुझे कफन में रखजो किबला छो फरमायो मलाइका पुछदा तो उमर केड़ियों ने क्यों कयूं थी त ये न चदुस आदिल बादशाह उस पर जस मलाइका हुसैन जा था करत मा आल बैत जे दर जो गुलाम आया जी सुना जी अल बैत बुधो बुधो 15 सदी जो हमरा मने न मने हुसैन त लिखी दिनो गलाए सुनदा हुसैन सुभान अल्लाह वो मुझो इमाम हुसैन अली मकाम डाडा सुभान अल्लाह चो सुभान अल्लाह जी सही जी मदीने पाक जो शहरा दिल पर महबूब तशरीफ फरमा है ये कंदे एकड़ो असा भी सगोर गिफ्ट आंदे गिफ्ट छा गिफ्ट समझो था सुखड़ी तोहफो सुखड़ी ए हुजूर फरमाया था दोस्तन ने वणो तो सुखड़ी खड़ी वणो जे सफा न वणो न तो गुलाब जो गुल खड़ी वणो सुभान अल्लाह छो तो सुखड़ी जण सा अंदर जो कीनो खत्म थींदो आ सुभान अल्लाह असा वरी दोस्तन ने विनो तो गारन जी सुखड़ी खड़ी वणो चुप थी वियो सच है तवा है तवारा न दींदा तो बरोच मां पंजे गोठारा दी तो गाल क्या बस चाचा तू खड़ी चो मां की चवा हे तो जो फरमा रसूल जे मोहब्बत करवारो हां महबूब जे खिदमत में असा भी सगोरो हणी जो बच्चो खड़ी आयो तो दिल पर मोहम्मद कबूल फरमा साईं जरू हणी जो बच्चो वरतो डाडो सोड़ो इमाम हसन साईं बरसा बीठो फरमाया था हसन केडो तो तू सोणो आ हणे हे बचड़ो भी सोणो आ वनी तोखे तो तोहफो दिया इमाम हसन साईं वो बचड़ियो हणी जो बच्चो काहे घर आयो त दिल पर हुसैन अर्ज कियो त दासन बाखे दे नंढे बार जी आदत हूंदी आहे न त अदा माखे दे इमाम हसन फरमायो त हुसैन न मन दीनो मां चेदा बुधाए त सही तो के दिनो के आज मुके पंज दिल पर नाने मोहम्मद करीम दिनो इमाम हुसैन साईं तकड़ो तकड़ो आया तो दा नाना हसन के अनी जो बच्चो दिनो थी सुभान अल्लाह सुभान अल्लाह माखे भी ने साईं ता फरमाइने हुसैन हो त असहाबी गिफ्ट खड़ी आयो साईं नाना नन माखे भी दे सुभान अल्लाह अब बारो नंढो अंकल कंदो आ पंजी अबे अम्मा सा गलायो छो न दा अजो के दौर में त बेचारो पीउ मां सां अंकल ही कोन तो करे
पीउ मां औलाद जा गल पूरा न करे वरी दोस्त जा पूरा करे चुप थी वियो हेॾे तो जो फरमा अंगल पियो करे मुंहिंजो मौला हुसैन महबूब पर चाढ़ लॻा त मथां हुसैन रोई भरे आख़िर हुसैन रोण जो इरादो कयो त परे कहानी भॼंदी थी अचे त हो दिल पर मोहम्मद मां अचा थी पई हुसैन के रोआर जाए ना अणी भजदी दिया अरे मुस्तफा जादो हणी जो बच्चो खणी आया त महबूबा हे कबूल फरमाए हो बच्चो जेको अग में आयो वो भी मजो मां इन बच्चे के खीर पी आया मुके कन में आवाज पातो त हणी भजू हुसैन रोई भरींदो ई बच्चो वनी हुसैन के बचाया ओ दिल पर मोहम्मद हुसैन के मिलियो आए मां हुसैन ला गिफ्ट खड़ी आई हुसैन वाह सुभान अल्लाह अरे जे हणियूं बचा खड़ी चन्ने आए है जे हणियूं बचा खड़ी चन्ने उन हुसैन जो केड़ो त वडो मकाम हुंदो जेकर इन हुसैन जी अज़मत ऐं शान बुधणो थी सुभान अल्लाह सुमरा सुबाणे अंगारो हां अंगारो गाल याद तव अंगारो किन विसरिया तव त महाराज जा नाला अज सुमर सुबाणे अंगारो अरे बेड़ा रे अरबाती नहीं मरम शरीफ जेकर हलियो अची हुसैनाबाद मुझे मुर्शिद जे ज़बान का करबला रे हुसैन जो जिक्र बुधी वञो अरे मां गुनाहगार के इन खानदान जे मकाम जी केड़ी खबर उन्हन के खबर आ जे जो बचड़ो आ सुभान अल्लाह हां त जेकर पधड़ो कर नहीं मरम ते इंदे इंशाल्लाह चो नेकी में इंशाल्लाह चो नेकी में इंशाल्लाह चो इंशाल्लाह दे मुनोर के भी चौथा है तो जा दोस्त भी बैठा है न खोड़ा तो अब्दुल जी भी ते ता का गाड़ी निकठे हां इंशाल्लाह आए लड़ो क्या हो आए जे तो गाड़ी निकरंदी किराओ 500 रुपया मा तो चाटा मुडे हली लदे 1000 था वठन एदा सभा सोलो हे तो बया 500 रुपया असा फ्री बारो ड्राइवर को जैसे वठो करे दालो लभे ही न थोड़े बोल सबरी पाओ गलायो छोड़ता सुभान अल्लाह कि न पजे से दी गाल कई ते चुप थी हो न गलाई ये थी तो आसा ने सुन के जो तो पैसा दी गाल कर तो कोई नहीं अल्लाह मां के बिकारी काफी टाइम को वठी ते नथो कबोल में अचा तो पयो ओ जी मस्जिद सगोरी बीठिया तो सगोरी ई बीठिया अल्लाह हयाती दे परे का बाहुबली दा जो तो माई मस्जिद तो दे बिखेरो असा दे बिखेरो ता जेकर नबी जा आशिकाओ अरे हिनन मस्जिद के ओडा बात कदा काफा मन बना मस्जिदन बनला बेतन फिल जन्ना जेको मस्जिद के आबाद करे मुजो नबी तो जेको मस्जिद ठारायो रजी जाए जन्नत में ठही वी थी सुभान अल्लाह त जेकर सुनियो कद जी सजी मस्जिद के सिंगारियो वाह वाह चओ इंशाअल्लाह वाह वाह यानो फटू लथियो न फटू इते आसे ना गलायो तहारी जो थाला साईं भी गाड़ी जी डिगी फुटने सा भरी दो लाए छा अरे माने फुटियो खबदी कोन सच्चा हे तो जो फरमा अरे जे को अल्लाह तो के गजु दे उन गज मा कुछ न कुछ मस्जिद शरीफ में दी दे शाना बादशाह के दफे चयो त मा मस्जिद जो ठराया जे को मस्जिद में को भी चंदो न दे ना जरूर ताजी कंदे जड़ी केबला छो फरमाए पांच ठाई पंजी पैसा जेको दीदो जेको त उनके सदा दे चौकीदार मुकतिया साईं सजी मस्जिद ठार त्यार कई सोनी ठाराए बादशाह हो गजो सुपाचो रात जो नंद में पयो आ त जी ॾिठे त जन्नत में मालात ठही पया जेते उन बादशाह जो नालो लिखला पर बरसा ओढ़ो बंगलो ठयो पयो आ पर उन माईअ जो नालो लिखला जेकी बादशाह जे पाड़े श्री कुराड़ी माईया सुबह जो तो कुराड़ी के गुराई तो कुराड़ी माता जन्नत ठारा माता मस्जिद ठाराई मुजी जाए जन्नत में तू था ठारायो सुभान अल्लाह जैसे मां गरीब छटा रही सच बुधाए सुभान अल्लाह जैसे जे माफी मिले तो बुधाया है
ये ॿुधाए जे तूं मना कई त को बि हिन में चदो न ॾे मां राति जे टेम में छा कयो जो मां हीअं कयो जो सिर लिकाए खणी आयुसि सिर लिकाए खणी अचे मस्जिद में रखे वई हुअसि थी सघे थो न सिर जे करे अलाह मूंखे जहिड़ो तोखे बगलो ॾिनो अहिड़ो मूंखे बगलो ॾिनो सुभान अल्लाह बादशाह छा चयो जे मस्जिद ठाहियो छा मस्जिद ठाहियो हाणे मस्जिद ठही वई वज़ीरनि जो कमला छा थो करी मस्जिद ठाहियो पाण बादशाह निकिरी पियो बाज़ार में जेको जेका थी सघे मूंखे चंदो ॾियो सुभान अल्लाह किबला छो फरमायो मूं वटि खोटी कान्हे पर जेकॾहिं सॼे लख ख़र्च करण वारे खे बि साॻी बंगलो सिर हणण वारे खे बि साॻी बंगलो पोइ छो न गॾिजी ठारायूं त जीअं हिते गॾु था रहूं ईअं जन्नत में बि गॾु रहूं जी जी सुभान अल्लाह कोशिश कजो जे ईंदड़ साल हयाती रहे जे मुनवर दावत ॾिनी त न त क़ुरान जो कसम डायरी मुंहिंजी पई आहे मूं वटि मुंहिंजी डायरी भरी पई आहे एतिरा मुंहिंजे साईं जा हुसैनी फ़कीर आहिनि सुभान अल्लाह अल्लाह हेॾे मां सिर्फ़ु तव्हांजे मोहबत जे करे ईंदो आहियां माण्हू त चवंदा आहिनि मौलवी साहिब पैसा घणा थो वठे तव्हां मूंखे रेलियूं काहे ॾींदा हो न छा ॾींदा हो क़ुरान जो कसम मिंबर रसूल जेतिरा तव्हां मूंखे पैसा ॾींदा हिन खां वधीक मूंखे पंहिंजे इलाइक़े में मिलंदा आहिनि सच्चा मां सिर्फ़ु तव्हांजे मोहबत जे करे ईंदो आहियां त वञी हिन आशिकनि जो वरी दीदारो करे चा ॿी का तमन्ना कान्हे मन न मन को आशिक जे अखियुनि में ॻोढ़ो अचे वञे त मोहम्मद मिठो मूंसां राज़ी थी पए हाणे डायरी मूंसां साना तव्हां ॾिसो त सुबुह बि भरियो पियो आहे राति बि भरी पई आहे मुंहिंजे मुर्शिद करीम जे सदके में रुगो हुसैन वटि वाइदो कोन कंदो आहियां नक्शबंदी कादरी चिश्ती सुरवर्दी जे में पीर जो गुलाम आहे छो त मां हर अल्लाह जे वलीअ खे मञींदो आहियां मुरीद कबर वारे जो आहियां बाक़ी मञींदो सभिनी खे आहियां सुभान अल्लाह अल्लाह से खुश कर ॻाल्हाए थोरो आवाज़ ॾे जीअं ते मुनवर जज़्बो कयो ईंदड़ साल बि त पोइ जे आयासीं त मां मस्जिद ॿिए रंग में ॾिसां इंशाअल्लाह सब जो इंशाअल्लाह नेकी जे कम में चओ इंशाअल्लाह मां काथा तव्हां को नथो खणायां इंशाअल्लाह चओ इंशाअल्लाह ये न ते भव जे करे दावत ई न दे तो मता बोल नहीं अच्छी वरी चले अल्लाह तव्हां सभिनी खे आबाद कंदो हथ मथे खणी आमान आमीन चओ मस्जिद जी खिदमतूं कंदा कयो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधा अम्मा आशा सिद्दीक़ा अर्ज़ कयो या रसूल अल्लाह जेको मस्जिद ठाराए हुनजी जाइ जन्नत में जे ग़रीब खे ताक़त ई कान्हे सुभान अल्लाह उनकी जन्नत कीअं मिलंदी मुंहिंजे सोने नबी फरमायो त आशा वो मस्जिद खे बुहारी दे ये वॾे शान वारियूं शयूं अथव ख़ुदा जो कसम नबी जे प्यार करण वारो हाणे हिन पासे अचो मां अर्ज़ु पियो कयां अर्ज़ु त जे शान ॿुधणो थी इमाम हुसैन जो त कबर वारे साईं जे ज़बान खां ॿुध ॾाढा सुभान अल्लाह आवाज़ न आयो इहो बि एॾे शान वारो सैयद थी नथे कबूल वारा उबासी न ॾेदा नथे कबूल वारा कंहिंजो बि मुरीद अल्लाह तोखे पंहिंजा मुर्शिद बख़्शे ॾे कॾहिं सैयद कमर वारे खे सॾ त करे ॾिस ॻाल्हाई नथो अरे हेॾे कहिड़ो शहर आहे हेॾो मीरपुर दहर की परियो उबाड़ो छो नथा ॻाल्हायो हाँ उबाड़ो यादि कोन्हे परियो उबाड़ो परियो सादकाबाद कमू शहीद परियो सादकाबाद परियो रही यार खान पो पते शर्किया फरकिया खरकिया ये कोई नाला है पर पंजाबी में शर्किया खरकिया फरकिया और उन का हिन पासे भी तो विहारी शरीफ जो इलाको आ उते एकरो मुजो दोस्त रहंदो आ अरे फौज जो ऑफिसर आ उन्होंने मस्जिद ठाराई मुर्शिद करीमन के चई त मस्जिद ठहे थी पई फरमायो जॾहिं तू तैयार कंदे असां इफ्तिताह करणींदा सही सदको सुभान अल्लाह कर्नल शफीक अहमद ब्रिगेडियर इस्लामाबाद में खुदा जो कसम वॾो ऑफिसर आ पर जॾहिं महिल ॾिसंदोसि न तव्हां सम्झंदो ई न त ऑफिसर आहे वीचारो ॾाढी सुनत दस्तार मथे सुभान अल्लाह
तव्हां खे बि भउ वठंदो आहे न साईं ॾे वेंदासीं साईं चवंदो ॾाढी रखो केरु वञे पियो ॿई वियासीं और हाणे साईं ईअं चवंदो आहे त रखो बाक़ी ॾाढा मुर्सी साईं कोन कई आहे त तूं मुरीद आहे रख न न न न न न ॾाढा मुर्सी साईं वटि आहे ई कोन साईं वटि प्यार ई प्यार हूंदो आहे हिकिड़े फ़क़ीर साईं गुलाम कादर रहमतुल्लाह अलैह साईं खे अर्ज़ु कयो त साईं मुरीद था थियनि तव्हां खे ज़ोर छो नथा भरो त ॾाढी रखनि फटका वधनि फरमायो ज़ोर ते रखाईंदासीं त हिकिड़े ॾींहुं रखंदा ॿिए ॾींहुं कुड़ाए छॾींदा जे मोहबत में रखंदा सदाई वो जो चवे हाणे मस्जिद ठही तयार थी वई मां दिल में ख्याल कयो त महबूबनि खे वञी अर्ज़ु कयां सुभाणे वेंदुसि वञी मुर्शिद खे चवंदुसि त साईं मस्जिद तयार थी वई आहे वाइदो कयो इफ़्तिताली कर चए थो साईं मां राति जो जीअं सुतो पियो आहे त दरवाज़े ते सॾु थियो शफ़ीका चई मां बिस्तरे तां उथियुसि निंड न उथियुसि खट तां लथुसि ॿाहिरि जो अचां त नूरानी चेहरे सां हिकिड़ो लिबास सां बीठो आहे